खानापुर जे रहीमाबाद वारे इलाइक़े में राति चोरनि पारां में चोरी करण जी कोशिश दौरान ॻोठाणनि पारां चोरनि जो पीछो करण तां चोरनि ऐं भाॻनि में शदीद फायरिंग जी ॾे वठ। ॻोठाणनि चोरनि खां दिलू दड़ो लिंक रोड ते में छॾाए वरिती। इतलाह ते ॻोठाणनि जी मदद लाइ रहीमाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुती। ॻोठाणनि पुलिस जी मदद सां ॿिनि चोरनि खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। मज़ामत ते ॻोठाणो मूसो पौड़ ज़ख़्मी थी पियो। होॾांहुं पकतल चोरनि जी सुञाणप नामी गिरामी ॾोहारियुनि गोरो मीरबार ऐं वसंत जाफ़री तौरु थी आहे। पुलिस जादड़नि खे लॉकअप करे छॾियो। वाक़े जो केस दाख़िल न थियो।